एक्सक्यूज मी, अञा केतिरो टाइम लॻंदो? कुछ चई न थी सघां। जब्बार साहब ज़रूरी मीटिंग में आए न। हुननि जो कोई ख़ास दोस्त आयो आहे ॿाहिरि खां। यार जब्बार, तू बिल्कुल भी न बदलियो आई। यकीन कर, तू सफ़ा ओड़ो जो ओड़ो आई। पर तू बदली वहीं। 3 सालन में एक कॉल भी न कई थी। ना 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 जब्बार ना, एक्चुअली ख़बर तई छा थियो? बदकिस्मती इहा थी जो तुझो नंबर मूंखां मिस थी वियो। गुज़िरियल ॾींहुं गफ़ार सां मुंहिंजी मुलाक़ात थी हॉलैंड में। मां उन खां तुझो नंबर वरितो। एंड दैट्स व्हाई वी आर सिटिंग टुगेदर। पर जब्बार यार, तू तो ॿुधाए, तू कहिड़ो मूंखे यादि कयो? छा कयां यार, बिज़नेस में एतिरो मसरूफ़ आहियां, टाइम ई न मिलंदो आहे। हा यार, तू सही तो चई। वेरी गुड। इन ते सोचना अचो 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 अचो। हे जब्बार साहब काॾे विया? हू पंहिंजे ज़रूरी महिमाननि सां लंच करण विया आहिनि। त तव्हां उन्हनि खे रोकियो छो न? मां कीअं थी रोके सघां उन्हनि खे? त कम अज़ कम तव्हां उन्हनि खे मुंहिंजे बारे में ॿुधायो था। तव्हां आयो केरु ऐं हू तव्हांजे लाइ तरसनि बि छो? मां पोइ 3 कलाकनि खां हिते इंतज़ारु पियो कयां ऐं तव्हां मूंखां पुछो था त मां केरु आहियां। तव्हां वांगुरु ईअं कई माण्हू हिते नौकरी जे लाइ ईंदा आहिनि ऐं कई घंटा इंतज़ारु करे हलिया वेंदा आहिनि। मुंहिंजे लाइ का इहा नई ॻाल्हि न आहे। तव्हां चाहियो त इंतज़ारु करे सघो था, न त तव्हां तशरीफ़ खणी वञो। अच्छा, अगरि मां तव्हांखे चवां त जब्बार साहब मुंहिंजो चाचो आहे त? चाचो ऐं तव्हांजो? सुठो मज़ाक था करे वठो। मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां हितां हलिया वञो, न त मूंखे सिक्योरिटी खे घुराइणो पवंदो। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।